टंडुजान मोहम्मद मुबारक पेट्रोलियम साम्हूं 57 रोड ते मुबारक क्लिनिक खोली वई आहे, जिते डॉक्टर मोहम्मद सिद्दीक सां समूरे शहर जे डॉक्टरनि जे निस्बत मुनासिब फ़ीस ते मरीज़नि जो मुआइनो कंदा ऐं मुनासिब अघ ते दवाउनि समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं टेस्टूं पिणु कई वेंदियूं। हिकु सवाल जे जवाब में संदन चवणु हुयो त इलाइक़े वासियुनि जी तकलीफ़ खे ॾिसी क्लिनिक खोली वई आहे। इंशाअल्लाह शहर में हलंदड़ 2 नंबर दवा जो ख़ात्मो कबो, जंहिंसां शहर वासियुनि खे वॾो रिलीफ मिलंदो ऐं असां दुआऊं मिलंदियूं। हुन वधीक ॿुधायो त इलाइक़े वासी इलाज मुआइने जे लाइ तमामु घणा परेशान आहिनि, गुरबत सबबु पंहिंजो इलाज नथा कराए सघनि। असां इन इरादे सां हिते क्लिनिक खोली आहे त संदन जे ॾुखनि जो भरिजल थियूं ऐं अवाम जो बहितर इलाज थिए। क्लिनिक जो असांजो बाक़ाइदगी सां इफ़्तिताह थी चुको आहे ऐं उन में इहो आहे जो जेके बि मरीज़ अचण वारा आहिनि, असां इहो ई चाहींदासीं त हितां खां वधि रिलीफ हासिलु करे वञनि ऐं मुनासिब फ़ीस, मुनासिब दवाऊं तमामु सस्ते रेट में ऐं दवाऊं बि मल्टीनेशनल कंपनी जूं ऐं जंहिंमें 2 नंबरी दवा जेका हली रही आहे, जेको मरीज़नि जो ॾींहुं राति जेको नुक़सानु थींदड़ आहे ऐं जेको सुई जा जेको डबल चार्जिस 300-400 रुपया वरिता वञनि था, उहो सिस्टम बंदि थिए ऐं हिते जो मरीज़ जेको बि हिते वीचारो ग़रीब अचे, उहो असांजे इलाज खां भरपूर तरह सां अलाह साईं करे थो शिफ़ायाब थी वञे ऐं हितां खां भरपूर इलाज सां, सुठे इलाज सां मुस्तफ़ीज़ थी वेंदो। असांखे दुआऊं कंदो वेंदो। असांजो मेन जेको मोटिव आहे उहो इहो ई आहे त असां पंहिंजे इन मक़सद में कोशिश में कामयाबु थी रहूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।